त कश्मीर डे यानी कश्मीर सां मोहब्बत तौर कश्मीर डे मल्हायो वेंदो। जंहिं दोस्त खे मां उनजी दावत ॾींदुसि त कश्मीर डे जे बारे में उहो दोस्त वज़ाहत कंदो ऐं उन ते रोशनी विझंदो। जीअं त मां हाणे पंहिंजे प्यारे साथी मोहतरम असगर अली अबड़ो साहब में गुज़ारिश कंदुसि तो पंहिंजे ख़बर बिरादर आया आहिनि। असांजो साईं नाज़िम आला से भी वेठो आहे साम्हूं। सो असां जेके बि दोस्त गॾु थिया आहियूं अॼु ख़ाकसार तरीक़े जे हिसाब सां अॼु ॾींहुं कश्मीर डे जो आहे उनजी माना हिकिड़ी उनवान जे हिसाब सां अॼु हीउ ॾींहुं मिलाए वियो आहे। सॼी कचहरी गॾु ठही आहे, तंहिं करे घणो में घणो मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां सॼी दोस्तों दोस्तों ही असांजी ख़ाकसार तहरीक चंद काफ़ी पुरानी आहे ऐं असां कश्मीर डे जे लाइ गॾु थिया आहियूं। कश्मीर जो हिकिड़ो ॾींहुं आहे असां हर साल मल्हाईंदा आहियूं, इन जे करे गॾु थिया आहियूं ऐं इहे लफ़्ज़ अची मां विचार मेहरबानी नवीद बुलंदी से गुज़ारिश कंदुसि पंहिंजे ख्याल में इज़हार करें मोहतरम रजब अली बुलंदी साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी तो दोस्तों कश्मीर के मसले सां असां हिते गॾु थिया आहियूं, पर जेको कश्मीर में जेको मुसलमाननि ते ज़ुल्म आहे उहो बंदि न थी सघियो आहे। उन लाइ असां अॼु रैली कढंदासीं ऐं मीडिया प्रेस क्लब हलंदासीं। महिरबानी महिरबानी अदा। मां हाणे पंहिंजे प्यारे साथी मोहतरम बेहतरीन साफ़ी शाहिद अबड़ो साहब गुज़ारिश कंदुसि तो पंहिंजे ख्याल में इज़हार करें मोहतरम शाहिद अबड़ो साहब। उज़बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़्ज़तूं ॾियण जी बाबई थो साईं जी महिरबानी लख थोरा एतिरी इज़त तव्हां ॾियो था जो उन्हनि खे आज़ादी घुरिजे। उहे यानी जमहूरियत चाहिनि था। इंडिया जो जेको बेरहमाना जेको थींदो आहे हिकिड़ो तशदुद उन्हनि ते क़ाबिल क़बूल असांखे न आहे। पाकिस्तान जी अफ़वाज सां असां गॾु आहियूं ऐं कुलो कुले में उन सां गॾु हूंदो। असां चाहियूं था त कश्मीर आज़ाद हुजे, असां चाहियूं गुज़ारे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त उते इस्लाम हिकिड़ो असांजो हिकिड़ो बहितरीन दीन जेको इस्लाम आहे उनखे बि जेको आहे उते न निमाज़ पढ़ंदा अचनि न क़ुरान शरीफ़ पढ़ंदा अचनि ऐं हू यहूदी क़िस्म जा जेके उनजे मथां मुसलो आहिनि असां उनजी पुरज़ोर मज़म्मत था कयूं ऐं असां चाहियूं था त कश्मीर आज़ाद थिए ऐं मोदीअ खे ॿुधाइणु चाहियूं था त पाकिस्तान जी पूरी क़ौम पाकिस्तान जे फ़ौज सां गॾु आहे ऐं इहो ॿुधाइणु था चाहियूं त इंडिया असांजी ख़ामोशीअ मां नाजाइज़ फ़ाइदो न वठे। असांजो जॾहिं अवाम निकितो तव्हांखे निस्फ़ नाबूद करे छॾींदासीं। असां मुसलमान आयूं ऐं असां हर मुसलमान कश्मीर को चाहिए शीन के लेंगे आजादी, हम शीन के लेंगे आजादी, जोर से लेंगे आजादी, हम शीन से लेंगे आजादी। उन खां पोइ आऊं साबर में आया त मां सम्झा थो ख़ाकसार तहरीक सदो थो अचां। निसार शेख साहब हुते बोला छो जो मूंखे एतिरो हिन जे बारे में न आहे ख़बर त ख़ाकसार तहरीक बाक़ी इहा ख़बर आहे त हीअ हिकिड़ी समाजी सेक्टर तां हिकिड़ी बहितरीन तंज़ीम आहे ऐं जिन जी जेकी ग़रीब अवाम जी आहे मिसकिन ऐं हर मुश्किल वक़्त में अदन सां गॾु हूंदासीं ऐं गॾु रहंदासीं। महिरबानी तव्हांजा लख तोरा। तव्हांजा जवान ॾिठी ॾाढी दिलि ख़ुशि थी, ख़ासि करे वही साहब अनवर साहब ऐं उन्हनि मूंखे एतिरी ख़बर कोन्हे का हिननि जा दोस्तनि जा कहिड़ा कहिड़ा हूंदा। ऐं हिननि जी दोस्तनि जी दावत ते आयो आहियां। इंशाअल्लाह गॾु रहंदासीं। महिरबानी। मां हाणे पंहिंजे प्यारे साथी मोहतरम ख़ाकसार अब्दुल वहीद अबड़ो साहब की गुज़ारिश कंदुसि हू पंहिंजे ख्याल में इज़हार करें। न मुझे फिक्र शोहरत न गमे वसीला जोई, मैं तो सच्चाई सजा कर सरे राह तक रहा हूँ। मेरा प्यारा दोस्त ऐं मेरा काबिल एहतराम मुंहिंजा ज़िंदगी मोजा साथियों साईं नाज़िम आला सिंध साईं अनवर अली अबड़ो साहब असां पंहिंजे दीन खे अॻिते वधाए सघंदासीं। असां वटि दीनी ॻाल्हियूं कोन्हनि के असांजे वञो त ख़ासि करे मां सिंध जी ॻाल्हि कंदुमि त जे सिंध में वॾा वॾा होटल आहिनि खुलिया पिया आहिनि ऐं उते 200 माण्हू होटल में वेठा आहिनि, फिल्म ॾिसनि था वेठा, पर हुनखे इहा ख़बर न आहे त यार जेको आहे आज़ान मिली आहे, नमाज़ पढ़णी आहे, वरी रमज़ान शरीफ़ आयो आहे, हुन जो को रोज़ो रखिणो आहे, इहा शइ कोन्हे का। उहा शइ तॾहिं थींदी जॾहिं असांजे भिटनि मां असां जहिड़ा माण्हू निकिरंदा ऐं दीन जे इस्लाम जो दर दर खड़काए उन्हनि खे वञी दर्स ॾींदा त बाबा अचो उथो नमाज़ पढ़ो। ऐं नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि, मां नंढड़े माले जो हिकिड़ो चौकीदार आहियां। मां ग़रीब घराणे सां लाॻापियल आहियां।
मां को लीडर ना आहियां, जागीरदार ना आहियां। रात जो असांजे रमज़ान शरीफ़ जो जॾहिं महीनो बीहंदो आहे, पहिरीं रमज़ान खां वठी करे 29 रोज़ा थियनि या 30 रोज़ा थियनि, असां ख़ल्क़ी ख़िदमत जो करे हिक हिक दर ते माण्हुनि खे उथारींदा आहियूं। उन्हनि अखियुनि सां ॾिठो थो वञे ऐं उन्हनि नज़र आहे त असां पाकिस्तान खे कीअं जेको आहे ख़तमु कयूं, पर पाकिस्तान एॾो ख़तमु थियण जे लाइ आसानी ॻाल्हि न आहे। हुनजो असल मक़सदु आहे पाकिस्तान का मतलब क्या, पाकिस्तान का मतलब क्या, पाकिस्तान का मतलब क्या। हिकु मुसलमान उन्हनि जे ॿारनि ते भाड़ी आहे, असांजो हिकु मुसलमान उन्हनि ॿारनि ते भाड़ी आहे, छो त असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी हिकु रुतबो ताक़त ॾेई छॾी आहे त बेली पाण में नफ़रतूं ख़तमु कयो, इनक़िलाब आणियो, उथो ऐं जाॻियो, नफ़रतूं ख़तमु कयो, केॾियूं बि तव्हांजी पाण में हुजनि उहे सभु शयूं ख़तमु करे पंहिंजे अल्लाह खे हाज़ुर नाज़ुर सम्झी उहे सभु ॻाल्हियूं ख़तमु करे। मां यकीन सां चवां थो, मां पहिरियां कुझु बि हुयुमि कीअं वियुमि, जॾहिं मां खाकसार तहरीक जो ही अक़ुवत जो ही अमन जो ही भाईचारे जो निशान लॻायो आहे त मां इहे सभु शयूं ख़तमु करे पंहिंजे अल्लाह खे हाज़ुर नाज़ुर सम्झी हिन ग़रीब खिते जे माण्हुनि जी ख़िदमत करण लाइ वेठो आहियां। कोई पॉइंट कासी ऐं सिर्फ़ु कश्मीर सां न, इहे जेके ज़्यादतियूं हिननि यहूदी स्ट्रगल कयूं आहिनि, फ़लस्तीन सां बि कयूं आहिनि, इराक सां बि कयूं आहिनि, अफ़गानिस्तान सां बि कयूं आहिनि, मतिलबु मुसलमान कुवत सां कयूं वयूं आहिनि। ऐं जेको बि मरे थो यहूदी स्ट्रगल में, ईअं न आहे त हीउ शियो आहे, हीउ सुन्नी आहे, बरेलवी आहे, इलाबी आहे, फलाणो आहे, टीरो आहे, ईअं न आहे। सिर्फ़ु मुसलमान थो मारियो वञे, मुसलमान जे मथां ईअं थी सघूं। आख़िर में मां हिकु शइ चवंदुमि, रत मशरकी तुंहिंजे राह में, रत मशरकी तुंहिंजे राह में फुड़ो फुड़ो थी वही वञे, कर्ज़ तुंहिंजो बि लही वञे, मनसी मुंहुं ग़रीब जो ठही वञे। अस्सलाम वालेकुम। पास ॾे में मजा वगवास जे मुयाई जास वञे वड़ा मरीर ना मां हाणे पंहिंजे आख़िरी साथी खाकसा नाज़िम अला सिंध मोहतरम अनवर अली अबड़ो साहब गुज़ारिश कंदुसि तूं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। मोहतरम अनवर अली अबड़ो साहब। सब दोस्त कुछ माइका सां आया नवा जेके तहरीक जी ख़बर न आहे, बरखे जो मक़सदु आहे त वॾे सरारे खे उथी हुनखे सलामी ॾियणी आहे। इहा ॻाल्हि ज़हन में अचे थी? शेख साहब, हाँ सही वो अॻु जे अहल महिमान मुअज़्ज़िज़ महिमान जेको असांजी दावत ते आयो आहे, असां सां खिदमत करणु चाहे थो, मां हुनजे एज़ाज़ में सभिनी दोस्तनि खे असां सलामी ॾींदासीं पंहिंजे सिर। तमामु का कर शाहिद अली अबड़े साहब जी बदोस्त तूं बेनशीब फ़रमान थो वञे। इन जो हिकिड़ो नुक़्तो खाकसा तारीख़ वटां मां तव्हांखे इहो ॿुधायां थो त खाकसा तारीख़ उन ई दौर में आवाज़ उथारियो इन जे शइ जे लाइ, मज़हबी फ़िरके जे लाइ। त जेके बि मज़हबी फ़िरका आहिनि सभु काफ़रनि जा ऐं पंहिंजा पैदा कया अथऊं। इहे मुस्लमान ज़ात खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे ख़तमु कंदा चाहिनि ऐं उहो ज़ाहिर आहे। जेकर ईअं न हुजे, जेको पुठो थो वञे असां वटि उहो मुस्लमान पुठो थो वञे, हेॾो कुसे बि मुस्लमान हेॾो कुसे कहिड़ी बि फ़िरके सां वास्तो थिए, हादसा तरीक़े मुखालफ़ान मज़बूत थी करे ख़ुदा जे नबी जा उमती हो त नबी जा उमती थियो, फ़िरके वारी न ठाहियो। बाक़ी कश्मीर जे लाइ असां अॼु बि कश्मीर सां गॾु आहियूं। भली यहूदी केतिरो बि ताक़तवर हुजे न छॾींदासीं जान माल उते जो ऐलान थो कयां। अॼु हे खाकसा तारीख़ जो अॼु खां बाद साईं जेको हूंदो उहो सालार सर जे उते ते कमु कंदो। वो दोस्ती जी इज़त सम्झां, खाकसा तारीख़ जी इज़त सम्झां, पंहिंजी माइटे जी इज़त सम्झां, पर मूंखे ज़हन में इहो कमु अथव त मां रब जे तरफ़ां मूंखे हिकिड़ो निशानी थी मिले त मां ठाहियो प्रोग्राम ॿिए जे लाइ आयो, पर हुन नसीब न उहो न आयो, मां हुनखे कटे थो छॾियां। जेके नसीब वारा हूंदा, हा जेके नसीब वारा हूंदा न, अलाह साईं मथां ईअं थो चए नथो जो अचे तो अचण वारनि खे ॾे, हुनखे अलाह जो कमु न खपे, मथां हिनखे खपे। मुंहिंजो जेको ज़हन कमु थो करे, मां कंहिंखो फ़ैसिला नथो वठां, कंहिंसां मशवरो न कयो आहे महिल ताईं त मां कंहिंसां मशवरो कयां। इन जे लाइ मां शाहिद अली अबड़ो बरखेस तव्हांजे लाइ आयो शाहिद अली अबड़े खे मां सालार ज़िला जो ऐलान कया। सालार ज़िला पढ़ियो लिखियो माण्हू आहे, मोतबर माण्हू आहे, ऐं मां मशवरो कंहिं बि खाकसार सां न वरितो आहे। हक़ीक़त में इहा
मांगी अरे हाँ तो सही ना होना इसका मुझे भी इंतजार करे सजला ए और बड़े जी सत काते बुलंद कई आ वो तो ता तो पढ़िया लिखा हो तो अलाए काते भी दो तो अमल कम अमल साले कदो या अमल ऐं सालियो ॿई शयूं खाकसा तरीक़े दिलि सां जी साहब मानन गरीबन ने खाकसारन जायज मसलन ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन गालिब करण जे दुनिया जे खे मैसेज ॾींदुम जेकॾहिं मां हक़ ऐं सच ते न रहां खाकसार तरीक़े जे प्लेटफॉर्म जे जेको मंशूर ऐं दस्तूर आहे उन ते पूरो न रहां त मुंहिंजो ठिकाणो जहन्नम हूंदो मौला के को चाहिए एक बनो नेक बनो एक बनो नेक बनो और बंदे किसके कश्मीर को चाहिए कश्मीर को चाहिए हम शीन के लेंगे हम शीन के लेंगे हम शीन के लेंगे